ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, रियासती मफ़ादनि ते समूरी धुरियुनि में इतफ़ाक़ राय ज़रूरी आहे। राना सनावला इंसाफ़ रुॻो थियणु न घुरिजे पर थींदे नज़र बि अचणु घुरिजे। राना सनावला मुख़ालिफ़ धुर हुकूमत जी हर ॻाल्हि न मञंदी ऐं न वरी हुकूमत संदन मुतालबो क़बूल कंदी। राना सनावला PTI जा मुतालबा साम्हूं ईंदा त ॻाल्हियूं मुकमल थियण जे वक़्त जी ख़बर पइजी सघंदी। राना सनावला ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, रियासती मफ़ादनि ते समूरी धुरियुनि में इतफ़ाक़ राय ज़रूरी आहे। इंसाफ़ रुॻो थियणु न घुरिजे पर थींदे नज़र बि अचणु घुरिजे। मुख़ालिफ़ धुर हुकूमत जी हर ॻाल्हि न मञंदी ऐं न वरी हुकूमत संदन मुतालबो क़बूल कंदी। PTI जा मुतालबा साम्हूं ईंदा त ॻाल्हियूं मुकमल थियण जे वक़्त जी ख़बर पइजी सघंदी। राना सनावला मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।